You are watching 2 PM Bulletin. भारत पाकिस्तान के सतलुज दरिया में बोड बाबति आगाह करे छॾियो। भारतीय हाई कमीशन सतलुज दरिया में बोड जे हवाले सां पाकिस्तान खे इतला कयो। पाणी वसीलनि वारी वज़ारत फ्लड अलर्ट जारी करे छॾियो। भारत पारां ॿीहर छोड़ कयल पाणी पंजाब जे दरियाउनि में पहुचणु शुरू। चिनाब दरिया में इंतहाई मथे दर्जे जी बोड जो अलर्ट जारी। मराला वटि पाणी वहकरा 5,31,822 क्यूसेक रिकॉर्ड। गफूराबाद जे हंध ते बंदि टुटी पियो। पाणी ॻोठनि में दाख़िल, लॾ पलाण शुरू। सतलुज दरिया में हेठि गंडा सिंह वटि इंतहाई मथे दर्जे जी बोड डिक्लेयर। गंडा सिंह वटि पाणी वहकरा 2,69,501 क्यूसेक ते पहुची विया। रावी दरिया में भी इंतहाई मथे दर्जे जी बोड। पाणी जो वहकरो मुल्तान जे हदुनि में दाख़िल। हेड सिंध नईअ खे बचाइण लाइ माई सफ़ूरां बंदि टोड़े वियो। PDA में मूजिबि चिनाब दरिया में मराला खानकी ऐं कादराबाद जे हंध ते बोड जो ख़दशो आहे। ईंदड़ 48 कलाकनि अंदरि रावी ऐं चिनाब दरियाउनि जे वहकरनि में ग़ैर मामूली वाध जो भी ख़दशो ज़ाहिर। PDA में चिनाब लाॻापियल ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स खे अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी। DG PDA में इरफान अली काठिया हिदायत कई आहे त तेज़ बरसातुनि जी सूरत में शहरनि खे अॻुवाट इतला ॾिनो वञे। मस्जिदुनि में ऐलान ऐं लोकल सतह ते शहरनि खे महफ़ूज़ हंधनि ते रहण जी हिदायत कई वञे। मौसमियात खाते पारां पंजाब में 5 सेप्टेम्बर ताईं बरसातुनि जो सिलसिलो जारी रहण जी अॻकथी। इन वक्त असीं पंजनंद वटि हेड पंजनंद ते मौजूद आहियूं ऐं जिते पाणी वाकरनि में काल्ह खां वठी मुसलसिल जेको चाढ़ वारो सिलसिलो आहे उहो शुरू थी वियो आहे। हिन वक़्तु जेके पाणी वाकरा आहिनि, मथां वाकरो 1,82,007 क्यूसिक ऐं हेठां जेको वाकरो आहे 1,69,207 क्यूसिक जेको पाणी जो वाकरा आहिनि उहे रिकॉर्ड थिया आहिनि। हिते जेके इरिगेशन अमलदार आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु जेको पाणी आहे हाइड मोहम्मद वाला खां गुज़री रहियो आहे। हिते उन इरिगेशन अमलदारनि जो इहो चवणु आहे त 24 खां जेके 36 कलाक आहिनि इहो वक़्तु लॻी सघे थो। सुभाणे शाम ताईं जेको हिते पाणी जो मुकमिल दबाव आहे, पाणी जा जेके मुकमिल वाकरा आहिनि, जेको पुठियां पाणी दरियाए चनाब ऐं दरियाए सतलज जो अचे पियो। हेड पंजनंद वटि पाणी जे वहकरनि में मुसलसिल वाध। मथां वहकरो 1,82,007 क्यूसेक ऐं हेठां वहकरो 1,69,207 क्यूसेक रिकॉर्ड। हेड पंजनंद ते मुक़रर अमलदारनि जो चवणु आहे त पाणी जा वॾा वहकरा हेड मोहम्मद वाला खां गुज़री रहिया आहिनि। 24 खां 36 कलाकनि दौरान 5.5 लख क्यूसेक ताईं पाणी जा वहकरा हेड पंजनंद ते पहुचंदा। पंजाब जे आबपाशी अमलदारनि जो चवणु आहे त गुडुआ वटि 6 या 6.5 लख क्यूसेक पाणी पहुची सघे थो। सिंध में भी पाणी वहकरा वधण लॻा आहिनि। गुडू बैराज वटि हिकु भेरो विचोले दर्जे जी बोड डिक्लेयर। गुडू बैराज वटि मथां वहकरो 3,69,649 क्यूसेक रिकॉर्ड। हेठां वहकरो 3,54,224 क्यूसेक रिकॉर्ड। सखर ऐं कोटड़ी बैराजनि वटि हेठियां दर्जे जी बोड बरक़रार। सखर बैराज वटि मथां वहकरो 3,575 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वहकरो 2,60,804 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमून चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में तबाही मचाईंदड़ पाणीअ जा वहकरा सिंध में अची रहिया आहिनि। कचे में रहंदड़ माण्हू पाणी अचण खां अॻु महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल थी वञनि। सिंधु दरिया में चाड़बाद कचे जा सवें ॻोठ पाणीअ हेठि अची विया। सकरनि जे कचे वारे इलाइक़े में चाड़बाद ॻोठ नबी बख़्श चांडियो ऐं ॿिया ॻोठ पाणीअ हेठि अची विया। रवासी बंद ते खुलियल आसमान हेठि वेठल वाहर करण जी अपील। कश्मीर ज़िले इंतज़ामिया कचे में फाथल हज़ारे ख़ानदाननि खे पके मुंतक़िल करण लाइ के बि क़दम न खयां। मुतासिरनि लाइ कैंपूं बि क़ाइमु न थी सघियूं। हैदराबाद इंतज़ामिया दरिया जे बंदनि भरिसां रहंदड़ माण्हुनि खे घर ख़ाली करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। इंतज़ामिया पारां स्पीकर ज़रिए ऐलान। जहाँ तक कालाबाग डैम का ताल्लुक है, ये पार्टी की पॉलिसी नहीं है। देखिए, पार्टी बिल्कुल इस बात पे वाज़ेह है कि सिंध के तहफ़्फ़ुज़ात हैं, खैबर पख्तूनख्वा में बहुत लोगों के तहफ़्फ़ुज़ात हैं। एक ऐसा प्रोजेक्ट जिसके हवाले से 2 सूबों के दरमियान तहफ़्फ़ुज़ात हों, वो बिल्कुल वफाक के लिए अच्छा नहीं है।
तो जब तक इस पे सियासी हमांगी नहीं होती, हर एक को इत्मीनान नहीं होता, कोई प्रोजेक्ट नहीं रखना चाहिए। लिहाजा जो भी बात हुई वो एक ज़ाती राय हो सकती है, वो पार्टी की पॉलिसी नहीं। सदारती निज़ाम की भी बात हमारी पार्टी की हरगिज़ पॉलिसी नहीं है, ये मेरी नज़र से नहीं गुजरी बात, मैं उनसे पूछूंगा। हम नहीं समझते कि कोई भी आईनी तरमीम ये पार्लियामान कर सकती है। ये फॉर्म 47 की पार्लियामेंट है, इसको हरगिज़ ये इस्तेहकाक हासिल नहीं है कि ये पार्लियामान की बजाय पार्लिमानी निज़ाम की बजाय कोई सदारती निज़ाम राइज करे। किसी भी तरमीम को हम इस पार्लियामान के ज़रिए कबूल नहीं करते। अली अमीन गंडापुर कालाबाग डैम बाबत ज़ाती हैसियत में बयान ॾिनो आहे, पार्टी पॉलिसी नाहे। तहरीक इंसाफ़ जे जनरल सेक्रेटरी सलमान अकरम राजा जूं रावलपिंडीअ में मीडिया सां ॻाल्हियूं। सलमान अकरम राजा चयो त तहरीक इंसाफ़ बिल्कुलु वाज़े आहे त कालाबाग डैम ते ख़ैबर पख्तूनख्वा ऐं सिंध खे ख़दशा आहिनि। अहिड़े मनसूबे जंहिं ते ॿिनि सूबनि खे ख़दशा आहिनि उहो वफ़ाक़ लाइ फ़ाइदेमंद नाहे। जेसिताईं सूबनि में इतफ़ाक़ राय नथो थिए, अहिड़े कंहिं बि मनसूबे जी हिमायत न कंदासीं। अली अमीन गंडापुर जो बयानु ज़ाती आहे, पार्टी पॉलिसी नाहे। सलमान अकरम राजा चयो त सदारती निज़ाम बि असांजी पॉलिसी नाहे। गंडापुर जो अहिड़ो बयानु मुंहिंजे साम्हूं न आयो। अली अमीन गंडापुर खां पुछा कंदुसि, अहिड़े कंहिं बि तरमीम जी हिमायत न कंदासीं त पार्लियामानी निज़ाम ख़तमु करे सदारती निज़ाम लागू कयो वञे। कोयटा में शाहवाणी स्टेडियम ॿाहिरां BNP मैंगल ग्रुप जी रैलीअ में धमाके दौरान ज़ख़्मी थियल वधीक 2 ॼणनि दम ॾेई छॾियो। मार्च बैलन जो अंगु वधी 15 थी वियो। 29 ज़ख़्मियुनि जो सिविल अस्पताल में इलाज हलंदड़। ज़ख़्मियुनि खे कराची मुंतक़िल करण जो फ़ैसिलो। वाक़े ख़िलाफ़ वढ में शटरबंद हड़ताल। बलूचिस्तान नेशनल पार्टी तरफ़ां 3 ॾींहं सोग जो ऐलान। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म पारां धमाके जी मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी लाॻापियल इदारनि खे वाक़े जी जांच करे मुलविस अनसरनि खे कानून जे कटहरे में आणण जी हिदायत करे छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी पारां धमाके में मार्ज बैलन जे वारसनि सां ताज़ियत ऐं हमदर्दी जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त सियासी जलसे ते हमिलो बलूचिस्तान में दहशतगर्दनि जे ॾोफेड़ जी साज़िश जो सबूत आहे। दहशतगर्द बलूचिस्तान जे अमुन ऐं तरक़ीअ जा दुश्मन आहिनि। दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। फुल कोर्ट मीटिंग खां अॻु जस्टिस सरदार एजाज़ इसाक़ जो चीफ जस्टिस खे लिखियल ख़त साम्हूं अची वियो। जस्टिस सरदार एजाज़ इसाक़ ख़त में चयो आहे त फुल कोर्ट मीटिंग जे एजेंडा में वाध कई वञे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर रूल्स जो गज़ट नोटिफिकेशन थी चुको आहे। फुल कोर्ट मीटिंग खां 1.5 ॾींहुं अॻु रूल्स जजिस खां राय वठण लाइ उमाणिया विया आहिनि। लाहौर हाई कोर्ट रूल्स एडॉप्ट करण बाबति जजिस खे प्रेज़ेंटेशन ॾियणु घुरिजे हा। ईअं मालूम थिए थो त फुल कोर्ट मीटिंग हिकु फॉर्मेलिटी जे तौरु घुराई वई आहे। जजिस खे परॾे मोकिलण खां अॻु NOC लाज़मी करार ॾियण जो अमल एजेंडा जो हिसो बणायो वञे। मास्टर ऑफ रोस्टर चीफ जस्टिस थियण जे बुनियाद ते केसिस ॿी बेंचिस मुंतक़िल करण खे बि एजेंडा जो हिसो बणायो वञे। अमुन ऐं जंग जे विच में हिकु फ़ैसिलाती चूंड जे मोड़ ते बीठा आहियूं। चीन जो अवाम तारीख़ जे सही रुख ते ॼमी बीठो आहे। चीन जी तरक़ीअ खे केरु बि रोके नथो सघे। चीनी सदर शी जिनपिंग जो मुल्की तारीख़ जे सभ खां वॾी फ़ौजी परेड खे ख़िताब। परेड तक़रीब में रूस जो सदर व्लादिमीर पुतिन, उत्तर कोरिया जो सदर किम जोंग उन ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समेत 26 मुल्कनि जा सरबराह शरीक। चीनी सदर फ़ौजी दस्तनि ऐं जदीद हथियारनि जो मुआइनो कयो। परेड में हाइपरसोनिक मिसाइल, ड्रोन ऐं हथियारनि सां लैस रोबोट वॉल्व शामिल हुआ। जदीद तरीन जहाज़नि जी फ्लाई पास्ट तक़रीब में भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदीअ खे शिरकत जी दावत न ॾिनी वई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी चीन जे सदर शी जिनपिंग ते तंज़। जारी कयल बयान में ट्रंप चयो त अमेरिका ख़िलाफ़ साज़िश कंदड़ पुतिन ऐं किम जोंग मुंहिंजूं नेक ख़्वाहिशूं पहुचायो, जंहिंजो चीन सदर अमेरिका जी मदद जो एतिराफ़ करे। चीन ऐं रूस जी शमूलियत सां अमेरिका ख़िलाफ़ इताद ठहण ते ॻणती नाहे। रूसी सदर मां मायूस थियो आहियां। यूक्रेन जंग में माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचाइण लाइ कुझु बि कंदुसि। 2022 जे ॿोॾ बैदि हुकुमराननि वाइदा कया हुआ त दरियाउनि जा कुदरती लंघ बहाल कंदासीं, पर बहाल न कया विया। आलमी इदारनि खां वरितल फंड शायदि नवनि केनालनि ते ख़र्च कया विया, जिन खे अवाम रद्द कयो। फातिमा भुट्टो सां गॾिजी नई पार्टी ठाहे रहियो आहियां। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जो सखर बार खे ख़िताब। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो चयो त बबरलो बाईपास ते पाणीअ जो केस वेहण ते वकीलनि खे सलाम पेश करियां थो।
ऐं सिंध सरकार PTV जे एंकर रिज़वान रहमान ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। सिंध जे सक़ाफ़त वारे वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ खे ख़त। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह चयो आहे त PTV एंकर सिंध जे अवाम ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। रिज़वान रहमान मौजूदा ॿोॾ वारी सूरत हाल बाबति हक़ीक़तुनि बदिरां लिसानी सोच ज़ाहिर कई आहे। ॿोॾ वारी सूरत हाल खे बुनियाद बणाए सिंध ऐं सिंध जे अवाम खे निशानो बणायो। एंकर पारां अहिड़ी गुफ़्तगू न रुॻो सिंध पर क़ौमी यकजहतीअ ख़िलाफ़ साज़िश आहे। कार्रवाई करे अहिड़ो मिसाल क़ाइमु कयो वञे त जीअं को बि अॻिते हली कंहिं सूबे, अवाम या सक़ाफ़त ख़िलाफ़ को बि शख़्स अहिड़ी ॻाल्हि न करे सघे।